नाज़रीन कंडियारो भरिसां घर जी भिति किरण सबब जे ॿारड़ा दॿिजी फोत थी विया आहिनि। ॻोठ भंवर में ॻोठाणे मुदसिर भंवर जे घर जी भिति किरण सबब 6 वरनि जे रेहान, 5 वरनि जी आयशा, 7 वरनि जो गुलाम दस्तगीर भंवर बल्बे हेठां दॿिजी फोत थी विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुमताज़ मल्हा। जी मुमताज़, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ये अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे कंडियारो भरिसां कचे जो इलाइक़ो आहे, ॻोठ आहे भंवर, जंहिंमें ॻोठाणे मुदसर भंवर जे घर जी भिति किरण सबबि संदसि मौसूम 3 ॿारड़ा जेके भिति हेठां अची दॿिजी फोत थी विया आहिनि। फोतियुनि में 6 सालनि जी नींगरी आहे, रेहाना भंवर 5 सालनि जी नींगरी आहे, आशा भंवर जॾहिं त 7 सालनि जो नींगर आहे, दस्तगीर भंवर जेके भिति हेठां अची दॿिजी फोत थिया आहिनि। ॿुधाए थो वञे त ॿारड़ा घर अंदरि रांदि करे रहिया हुआ त ओचितो घर जी भिति किरी पई, जंहिंजे नतीजे में हिकु ई घर जा 3 जेके ॿार आहिनि उहे जेके दॿिजी फोत थिया आहिनि। जॾहिं त ॿारनि जा जेके लाश आहिनि उहे हिन वक़्तु बि ॻोठ में पियल आहिनि ऐं कंहिं बि वेझे जेको आहे अस्पताल में न अंदाज़ा आहिनि। हाणे ॿुधाए थो वञे त ॿारनि जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो थो वञे, जंहिंखां पोइ ॿारनि खे दफ़नाए वेंदो। अहिड़े वाक़े खां पोइ संदसि घर में जेको आहे कोरा मतल आहे, संदसि फोतीअ जे अमल खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। जी मुमताज़, जी मेहरबानी।